अस्सलामुअलैकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आवां शागिर्दनि खे भलीकार। आऊं आहियां अवांजे इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमण। प्यारा ॿारो, अॼु अवांजे साम्हूं जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो आहे कीमियाई अमल जा क़िस्म, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन। पोएं लेक्चर में असां इहो पढ़ियोसीं त कीमियाई अमल छाखे चइबो आहे ऐं उन जे क़िस्मनि जा नाला पढ़ियासीं त कहिड़े कहिड़ा क़िस्म आहिनि केमिकल रिएक्शन जा। अॼु असां उन्हनि कीमियाई अमलनि जे क़िस्मनि जी वज़ाहत पढ़ंदासीं त उहे केमिकल रिएक्शन्स कहिड़ा आहिनि। पोएं लेक्चर में असां इहो पढ़ियोसीं त इहे केमिकल रिएक्शन्स जा क़िस्म जेके आहिनि उहे 5 आहिनि असां वटि। अॼोके लेक्चर यानी पार्ट 1 में कीमियाई अमल जे इन क़िस्म जी असां हे 3 क़िस्मनि जी वज़ाहत कंदासीं। नंबर पहिरियों असां कल्ह पढ़ियोसीं उहो असां वटि गॾिजण या जोड़ थियण वारो कीमियाई अमल। हाणे एडिशन रिएक्शन असां इनखे अंग्रेज़ी में सॾींदासीं। गॾिजण वारो कीमियाई अमल या जोड़ थियण वारो कीमियाई अमल सां असां छाखे था चऊं पिया? चए थो त अहिड़ो कीमियाई अमल, अहिड़ो कीमियाई अमल जंहिंमें 2 या ॿिनि खां वधीक शयूं पाण में मिली करे हिक शइ ठाहिनि। यानी अहिड़े क़िस्म जो कीमियाई अमल जंहिं कीमियाई अमल में 2 या ॿिनि खां वधीक शयूं पाण में मिली करे 2 या ॿिनि खां वधीक शयूं पाण में मिली करे का बि हिक शइ ठाहिनि त उन शइ खे असां कीमियाई अमल कहिड़ो सॾींदासीं? गॾिजण वारो या जोड़ थियण वारो कीमियाई अमल सॾींदासीं। मुंहिंजो मिसाल वठूं पिया असां त जेकॾहिं सोडियम क्लोरीन सां कीमियाई तौर ते मिले थो पियो त सोडियम क्लोराइड ठहंदो। हाणे इन रिएक्शन मां असांखे इहा ख़बर पवे थी पई त इहो जेको गॾिजण वारो कीमियाई अमल आहे असां वटि जंहिंमें सोडियम क्लोरीन सां कीमियाई अमल करे थो पियो त सोडियम क्लोराइड ठहे थो पियो। यानी इहो आहे गॾिजण वारो जंहिंमें सोडियम क्लोरीन पाण में कंबाइन थी विया। ॿियो मिसाल जेकॾहिं खणूं त कैल्शियम ऑक्साइड जॾहिं कार्बन डाइऑक्साइड सां कीमियाई अमल कंदो त कैल्शियम कार्बोनेट ठहंदो। इनखे सॾींदासीं गॾिजण वारो या जोड़ थियण वारो कीमियाई अमल। हिन में बि 2 शयूं कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड पाण में कीमियाई तौर ते मिली करे कैल्शियम कार्बोनेट ठाहिनि थियूं पयूं। ॿियो असां वटि कीमियाई अमल आहे टुटण वारो कीमियाई अमल। टुटण वारो या तक़सीम थियण वारो कीमियाई अमल। टुटण वारो या तक़सीम थियण वारो कीमियाई अमल जंहिंखे असां अंग्रेज़ीअ में डिकम्पोजिशन केमिकल रिएक्शन सॾींदासीं। लफ़्ज़ मां ई ख़बर पवे पई त अहिड़े क़िस्म जो कीमियाई अमल जंहिंमें का बि हिक शइ टुटी करे 2 या ॿिनि खां वधीक मुख़्तलिफ़ शयूं ठाहे ॾिए त अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमल खे असां टुटण वारो कीमियाई अमल सॾींदासीं। यानी छाखे चवंदासीं? चए थो त अहिड़ो कीमियाई अमल केमिकल रिएक्शन जंहिंमें हिक शइ टुटी करे या तक़सीम थी करे 2 या ॿिनि खां वधीक शयूं ठाहे। हाणे जेकॾहिं कंहिं बि मुरकब खे असांखे टोड़णो आहे, डिकम्पोज करणो आहे त उन मुरकब खे टोड़ण जे लाइ असांखे एनर्जी ॾियणी पवंदी। यानी हीट जी सप्लाई ज़रूरु थींदी। टुटण वारो या तक़सीम थियण वारे कीमियाई अमल जो मिसाल वठंदासीं। उहो मिसाल आहे असां वटि त जॾहिं कैल्शियम कार्बोनेट खे असां हीट कंदासीं
यानी गरम कंदासीं त या कैल्शियम कार्बोनेट टुटी पवंदो कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड में। यानी कैल्शियम कार्बोनेट के जॾहिं असां हीट यानी गरम कयोसीं इहो टुटी पियो असां वटि कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड में, त इन अमल खे सॾींदासीं असां टुटण वारो कीमियाई अमल। उन खां बाद में टियों नंबर कीमियाई अमल आहे असां वटि हिकु हटाव वारो कीमियाई अमल। हिकु हटाव वारो कीमियाई अमल जंहिंखे असां अंग्रेज़ीअ में सिंगल डिस्प्लेसमेंट या सिंगल रिप्लेसमेंट कीमियाई अमल पिणु सॾींदासीं। इन अमल में छा थो चवे, चए थो त अहिड़े क़िस्म जो कीमियाई अमल जंहिं मंझि हिकु एटम या एटमनि जो ग्रुप कंहिं हिकु एटम या एटमनि जे ग्रुप खे हटाए पाण उन जी जगह वठे या पाण उन जी जाइ वालारे, त अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमल खे सॾींदा आहियूं असां हिकु हटाव वारो कीमियाई अमल। हिकु हटाव वारो कीमियाई अमल जी वस्फ़ लिखां पियो, यानी हिकु एटम या एटमन जो ग्रुप, हिकु एटम या एटमन जे ग्रुप के हटाए उन जी जाइ वठे त उन खे हिकु हटाव वारो कीमियाई अमल चइबो आहे। यानी हिकु हटाव सिंगल डिस्प्लेसमेंट या सिंगल रिप्लेसमेंट, यानी हिकु शइ हटंदी उन जी जगह ते अची करे ॿी शइ वेंदी, त अहिड़े क़िस्म जे कीमियाई अमल खे सॾींदा आहियूं असां हिकु हटाव वारो कीमियाई अमल। जिन मिसाल असां हिकु हटाव वारो यानी सिंगल डिस्प्लेसमेंट जो जेकॾहिं असां एग्जाम्पल खणूं त हिन जो मिसाल असां वटि इहो थींदो त जेकॾहिं ज़िंक हाइड्रोक्लोरिक एसिड सां कीमियाई अमल करे थी त पोइ ज़िंक क्लोरीन सां रिएक्शन करे ज़िंक क्लोराइड ठाहींदो ऐं हाइड्रोजन गैस असां वटि अलहदा रहंदी, यानी उहा हटी वेंदी। था ॿियो मिसाल वठूं, जेकॾहिं सोडियम खे असां वाटर में विझूं था त पोइ छा थींदो, पोइ सोडियम वाटर जे OH सां रिएक्शन करे सोडियम हाइड्रोक्साइड ठाहींदो ऐं हाइड्रोजन गैस जेका आहे इहा इतां रिमूव थींदी यानी हटी वेंदी। इहो असां वटि हिकु हटाव वारो कीमियाई अमल, यानी इहे टे टाइप्स थिया असां वटि केमिकल रिएक्शंस जा। यानी हिकिड़ो हुयो असां वटि जोड़ थियण या गॾिजण वारो कीमियाई अमल, ॿियो असां टुटण या तक़सीम थियण वारो कीमियाई अमल, ऐं टियों असां वटि हिकु हटाव वारो कीमियाई अमल। बाक़ी जेके ॿ क़िस्म आहिनि असां वटि कीमियाई अमल जा उहे असां अॻे लेक्चर में पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच।